64 आहे वो उन पढ़ो कोशिश पढ़ो हू हर रोज मूंखे तोरे ॾिसे थो हू हर रोज मूंखे तोरे ॾिसे थो कपे मास सारो कोरे ॾिसे थो यकीन पोइ बि हुनखे ईंदो न आहे यकीन पोइ बि हुनखे ईंदो न आहे भितर वांगे मूंखे घोरे हू हर रोज मूंखे तोरे ॾिसे थो कपे मास सारो कोरे ॾिसे थो यकीन पोइ बि हुनखे ईंदो न आहे भितर वांगे मूंखे घोरे ॾिसे हे हाणे तरह ते शुरू आहे तव्हांजे लाइ ख़ालिद जे लाइ अब्दुल लतीफ़ शुरू ई पुट इतो रे मां त वेचो ई बि नहीं तव्हांजी तबियत जे हिसाब ना मो इस्तेमाली हूंदी ॻाल्हि पर हे टिनि जो नालो वठी वियो त हिन में का ख़ासि ॻाल्हि आहे लोक वारनि खे कॾहिं ई तव्हांजे लाइ शेरा गौर कजो लोक वारनि खे कॾहिं न ॾेखारिजे कोशिशि करे लोक वारनि खे कॾहिं न ॾेखारिजे कोशिशि करे लिक में ई यार कोई धारजे कोशिशि करे मने राज आहे सूंह वारनि जो सॼे संसार ते राज आहे सूंह वारनि जो सॼे संसार ते थोरो हाणे पाण खे बि सिंगार जे कोशिशि करे मामन बख्शला प्यार वठ हाणे जो मामन बख्शल आया सिर्फ मामन बख्शल आया पर्सनल हां समझे मामन बख्श पाण ने ॿिया बुत चो प्यार वठ तूं प्यार ॾे ऐं प्यार जो वापार कर इहा नहीं सोचे प्यार वठ तूं प्यार ॾे ऐं प्यार जो वापार कर प्यार खे ई उम्र भर वापार जे कोशिशि करे बिल्कुल ये असां शुक्रिया हे साईं दोस्त हिकिड़ा हौसलो हारे वेही रहंदा नी न कंहिं ॻाल्हि में हिकिड़ी खे ॾिठानी चलो बस हाणे ज़िंदगी दौरा भॼी वियो आहे उन लाइ हे शइ हौसलो रख ए बंदा हालात सां टकराव कर हौसलो रख ए बंदा हालात सां टकराव कर ज़िंदगी निकिरी बि वेंदी जे निखार जे कोशिशि कर हौसलो रखो ए बंदा हालात सां टकराव कर ज़िंदगी निकिरी बि वेंदी जे निखार जे कोशिशि करे लिक में यार कोई धार जे कोशिशि करे हे सजन जे लाइ महफ़िल में जेके आयो तक़रीबन हर माना फैमिली में या दोस्तन में ये इहा शइ हूंदी रहंदी आहे सजन जे लाइ आहे नफ़रतूं ई नफ़रतूं हिते रत रत में नफ़रतूं नफ़रतूं ई नफ़रतूं हिते रत रत में नफ़रतूं नफ़रतुनि जे नांग खे बस मार जे सजन जे लाइ नफ़रतूं ई नफ़रतूं हिते रत रत में नफ़रतूं भाउ भाउ जो न आहे नफ़रतूं ई नफ़रतूं हिते रत रत में नफ़रतूं नफ़रतुनि जे नांग खे बस मार जे कोशिशि करे तव्हांजे लाइ बिस्मिल्लाह इश्क जी बाज़ी में हूंदी जीत आहे यार जी इश्क जी बाज़ी में हूंदी जीत आहे यार जी ए मित्र बोली जाए ना ख्याल कर जाए हाणे इते जो करे या इश्क जी बाज़ी में हूंदी जीत आहे यार जी यार खे राज़ी करण लाइ सभु हार जे कोशिशि सभु हार कुझु न छॾे सब बात हे भाई शिरक बिल्कुल जीअं कंदा नी माण्हू उन लाइ आहे उन लाइ पढ़ो त मां शिरक वारनि जे लाइ पढ़ा जेके अलाह जा शरीक कंदा नी ॿियनि खे उन लाइ हाणे हिकु ख़ुदा ते रख यकीन छॾ बकाया बेइज़तूं हिकु ख़ुदा ते रख यकीन छॾ बकाया बेइज़तूं हिकु ख़ुदा जे ज़िक्र सां दिलि ठार जे कोशिशि हिकु ख़ुदा ते रख यकीन छॾ बकाया बेइज़तूं हिकु ख़ुदा जे ज़िक्र सां दिलि ठार जे कोशिशि करे
ही मुल्क मुंहिंजी माउ आ ही मुल्क जे लाइ ही मुल्क मुंहिंजी माउ आ हिन मुल्क में ई साव सगरा दी कहते हिन मुल्क ते सारी हयाती वार जे कोशिश करे सारे ज़माने खेॾंदे जीअं आङरियूं पंहिंजूं हुजनि सारे ज़माने खेॾंदे जीअं आङरियूं पंहिंजूं हुजनि अहिड़ो कोई हिते मौजज़ो ॾेखारिजे कोशिश करे बेहतरीन बेहतरीन आख़िरी मिसरो आहे करीम खे तोसां ॾिसी जलंदो ज़मानो ऐं मिठा करीम खे तोसां ॾिसी जलंदो ज़मानो ऐं मिठा दुश्मननि जे हाव खे ईअं ॻारिजे कोशिश करीम खे तोसां ॾिसी जलंदो ज़मानो ऐं मिठा दुश्मननि जे हाव खे ईअं ॻारिजे कोशिश नफ़रतुनि जे नाम खे